बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असीं पार्ट्स ऑफ स्पीच जे हिकिड़े पार्ट एडजेक्टिव के बारे में पढ़ंदासूं। एडजेक्टिव के सिंधी में जेको आहे सिफ़त चइबो आहे। सिफ़त जी जेको आहे सिंधी में डेफिनेशन आहे त अहिड़ो लफ़्ज़ जेको इस्म जो गुण, अवगुण, क़िस्म, अंदाज़, मिक़दार या कद ॾेखारे त उनखे सिफ़त चइबो आहे। ऐं अंग्रेज़ी में an adjective is a qualifying word which qualifies noun or pronoun. उनका अलावा असांजो an adjective is the word used with noun or pronoun to add something to its meaning. चवण जो मक़सदु इहो आहे त adjective जेको आहे उहो pronoun सां बि इस्तेमालु थिए थो ऐं noun सां बि इस्तेमालु थिए थो। उनजी जेको आहे ख़ासियत खे, उनजे गुण खे, उनजे लक्षणनि खे, उनजे कद के, उनजे मिक़दार के, उनजी ख़ासियत के जेको आहे बयान करण जे लाइ। अचो त असां पंहिंजे लेक्चर जी जेको आहे शुरूआत कयूं। असां हिते लिखियो आहे an adjective is a word used with noun or pronoun to add something to its meaning. Or an adjective is a qualifying word which qualifies noun or a pronoun. उनका बाद में असां जेको आहे इते एग्जांपल लिखिया है। उन एग्जांपल में असां पहिरियों मिसाल लिखियो आहे ही इज अ टाल मैन हू एक ड्रिगो माण्हू आहे। ही इज अ टाल मैन जेकॾहिं असां ॾिसूं था इन जुमले में ही जेको आहे असांजो प्रोनाउन आहे ऐं हिते जेको आहे सब्जेक्ट जो कमु करे थो पियो। उनखां बाद में इज जेको आहे असांजो ईअं सम्झो खणी हिते असां चई सघूं था स्टेटिव वर्ब भी चई सघूं था, लिंकिंग वर्ब भी चई सघूं था, मेन वर्ब भी चई सघूं था। असांजो माना असां चई सघूं था असांजो वर्ब आहे। उनखां बाद में ए जेको आहे असांजो आर्टिकल आहे। उनखां बाद में मेन जेको आहे असांजो नाउन आहे ऐं उनखां पहिरें जेको आहे हिते टाल जेको इस्तेमालु थियल आहे असांजो एडजेक्टिव आहे। जेको आहे ही जेको प्रोनाउन आहे उनजी ख़ासियत जेको आहे के जेको आहे शो करे थो पियो त बाबा ही जेको आहे हिकु ड्रिगो माण्हू आहे। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त असांजो ही जेको आहे इहो प्रोनाउन आहे ऐं जुमले में सब्जेक्ट तौरु कमु करे थो पियो। इस जेको आहे असांजो लिंकिंग वर्ब बि स्टेटिव वर्ब बि चई सघूं था। उनखां बाद में ए जेको आहे आर्टिकल आहे, टाल जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे ऐं मेन जेको आहे असांजो नाउन आहे। उनखां बाद में असांजे ॿियो जुमलो ॾिसंदा उन में आहे शी इज़ अ थिन वुमन। शी इज़ अ थिन वुमन। शी ते असांजो वरी जेको आहे प्रोनाउन आहे। इज़ जेको असांजो वर्ब आहे, ए आर्टिकल आहे, थिन जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे जेको शी जी जेको आहे क्वालिटी ख़ासियत खे ज़ाहिर करे थो पियो त उहो हिकु जेको आहे सनी औरत आहे। उनखां बाद में अली इज़ अ गुड बॉय। अली हिकु सुठो छोकिरो आहे। हिते जेको अली आहे उहो छोकिरो आहे, उहो कहिड़े क़िस्म जो छोकिरो आहे, सुठो आहे। हिते थिन असांजे मथे जुमले में जेको आहे एडजेक्टिव थियो त हेठे जुमले में गुड जेको आहे असांजो एज एन एडजेक्टिव तौर इस्तेमाल थिए थो पियो। उनखां बाद में आमद इज़ अ यंग मैन। आमद हिकु नौजवान माण्हू आहे। त आमद छा आहे हिकु नौजवान आहे। जेको नौजवान आहे उहो हिते जेको आहे असांजो एज एन एडजेक्टिव तौर इस्तेमाल थिए थो पियो। माना इहो असांजो एडजेक्टिव आहे। उनखां बाद में राशिद इज़ एन ओल्ड मैन। राशिद हिकु पोड़ो माण्हू आहे। राशिद जेको आहे असांजो नाउन आहे, मेन बि असांजो नाउन आहे। त हाणे राशिद जे बारे में ॿुधाए पियो त कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। त हिते जेको ओल्ड आहे इहो ॿुधाए थो पियो त राशिद जेको आहे माना पोड़ो आहे। इन करे इहो जेको आहे राशिद जी जेको क्वालिटी खे ख़ासियत खे ज़ाहिर करे थो पियो त हिते जेको इहो ओल्ड आहे इहो एडजेक्टिव थींदो। उनखां बाद में हसन इज़ अ ब्रेव बॉय। हसन कहिड़े क़िस्म जो छोकिरो आहे, ब्रेव बहादुर आहे। हिते ब्रेव जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे। उनखां बाद में आयशा इज़ अ नाइस वुमन लेडी। आयशा जेको आहे बहितरीन औरत आहे। हिते जेकी नाइस आहे इहो असांजो जेको आहे एडजेक्टिव आहे। आयशा ऐं लेडी जेको आहे असांजा ॿई जेका आहिनि इहे नाउन आहिनि। उनखां बाद में फराज़ इज़ अ ग्रेट मैन। फराज़ हिकु सुठो माण्हू आहे या वॾो माण्हू आहे। त ग्रेट जेको आहे हिते असांजो एडजेक्टिव आहे जेको हिकु नाउन खे क्वालिफाई करे थो पियो। उनखां बाद में सनम इज़ अ ब्यूटीफुल गर्ल। सनम जेके ख़ूबसूरत छोकिरी आहे त ब्यूटीफुल जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे जेको सनम जी जेको आहे क्वालिटी खे ज़ाहिर करे थो पियो। उनखां बाद में नजमा इज़ अ क्लेवर गर्ल। नजमा हिकु होशियार छोकिरी आहे। हिते क्लेवर जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे जेको नजमा जी ख़ासियत खे बयान करे रहियो आहे। उनखां बाद में बिलाल इज़ अ हैंडसम बॉय। बिलाल ख़ूबसूरत छोकिरो आहे। हिते हैंडसम जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे जेको
बिलाल जी जेको खासियत बयान कर रहा है। उनका बाद में दे बॉट 4 एप्पल्स, इते असां जो 4 आए यो असां जो एडजेक्टिव आए जो बुधान तो घणा सूफ़ आहिनि। हाउ मेनी एप्पल्स दे बॉट एप्पल, दे बॉट हाउ मेनी जे जवाब में अचे तो पियो। उनका बाद में आई लाइक सिल्वर प्लेट्स, आई जेको लाइक सिल्वर मां जेको आहे चांदी जूं जेको आहे प्लेटूं पसंद किया तो जो सिल्वर जेको आहे असां जो एज एन एडजेक्टिव तौर इस्तेमाल किए तो पियो। उनका देयर इज अ लिटिल मिल्क इन जग, हां लिटिल जेको आहे असां जो 4 जेको हाउ मेनी जे में लिटिल जेको हाउ मच जे जेको जवाब में अचे तो पियो, इहो भी असां जो जेको आहे एडजेक्टिव आहे। उनका बाद में इसरार इज अ लेजी बॉय, इते लेजी जेको आहे असां जो एडजेक्टिव आहे। उनका बाद में ही इज फूलिश, इते फूलिश जेको आहे असां जो एडजेक्टिव आहे। उनका बाद दे आर सेल्फिश, खुदगार ज़हन, इते जेको आहे सेल्फिश जेको आहे असां जो एडजेक्टिव आहे। उनका बाद हारून इज सिंसियर, हारून जेको आहे वो सिंसियर आहे, सच्चो आहे, इते एडजेक्टिव असां जो जेको आहे वो सिंसियर जेको आहे असां जो एडजेक्टिव आहे। हाणे ॾिसो त असां इते जेका भी जुमला लिखिया आहिनि उन जुमलनि में जेको आहे असां सभिनी जुमलनि में जेको आहे एडजेक्टिव जेको आहे इस्तेमाल थियो आहे। हाणे वो एडजेक्टिव जो आहे नाउन या प्रोनाउन जेको आहे क्वालिटी के ख़ासियत के जेको आहे बयान करण जे लाइ इस्तेमाल थियो आहे। हाणे कुछ अहिड़ा असांजा जेको आहे जुमला आहिनि जिन में एडजेक्टिव इस्तेमाल थियो आहे, आख़िर में जेको वर्ब खां बाद में एडजेक्टिव इस्तेमाल थियो आहे ऐं जेको आहे एडजेक्टिव खां बाद में को भी नाउन न आहे। असां जेके हिते ॾिसूं था हिते जेको आहे असांजो टाल एडजेक्टिव आहे, उन खां बाद में मेन जेको आहे नाउन इस्तेमाल थियो आहे। हिते थिन जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे, उन खां बाद में वोमेन जेको आहे हिते इस्तेमाल नाउन इस्तेमाल थियो आहे। गुड जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे, उन खां बाद में बॉय जेको आहे नाउन इस्तेमाल थियो आहे। हिते भी ॾिसूं था यंग जेको आहे उहो एडजेक्टिव आहे, उन खां बाद में मेन इस्तेमाल थियो आहे नाउन जेको। हिते भी असांजो ओल्ड एडजेक्टिव आहे, उन खां बाद में नाउन मेन इस्तेमाल थियो आहे। हिते ब्रेव भी असांजो एडजेक्टिव आहे ऐं उन खां बाद में जेको आहे बॉय जेको आहे वो नाउन इस्तेमाल थियो आहे। हिते भी ॾिसूं था नाइस जेको आहे वो एडजेक्टिव आहे, उन खां बाद में लेडी जेको नाउन जे बाद में इस्तेमाल थियो आहे। हिते ग्रेट आहे, ग्रेट एडजेक्टिव आहे, उन खां बाद में मेन जेको नाउन आहे वो इस्तेमाल थियो आहे। हिते ब्यूटीफुल जेको एडजेक्टिव आहे, उन खां बाद में गर्ल नाउन इस्तेमाल थियो आहे। हिते नजमा इज क्लेवर, क्लेवर जेको एडजेक्टिव आहे, उन खां बाद में असांजो नाउन जेको आहे गर्ल इस्तेमाल थियो आहे। हिन जुमले में भी अहिड़ी तरह हिते भी ॾिसूं था, हिते भी ईअं आहे, हिते भी ॾिसूं था, हिते भी जेको आहे नाउन एडजेक्टिव उन खां बाद में नाउन इस्तेमाल थियो आहे। हिते भी जेको आहे एडजेक्टिव उन खां बाद में नाउन इस्तेमाल थियो आहे। हिते भी जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे, उन खां बाद में नाउन इस्तेमाल थियो आहे। त हाणे जेकॾहिं हिकिड़ो जुमलो आहे, जीअं हाणे ख़ासि करे असांजो पहिरियों जुमलनि खे ॾिसूं खणी। हाणे असांजा जेका हिते 15 जुमला आहिनि, 15 जुमलनि में जेको आहे सब्जेक्ट या तो उनमें नाउन आहे या उनमें प्रोनाउन आहे। उन खां बाद में वर्ब खां बाद में जेको आहे असांजो एडजेक्टिव आहे ऐं एडजेक्टिव खां बाद में जेको आहे नाउन आहे। हाणे जेकॾहिं असांजा जुमला अहिड़ा आहिनि जिन में सब्जेक्ट हुजे, उन खां पोइ वर्ब हुजे, वर्ब खां बाद में जेको आहे आर्टिकल, आर्टिकल खां बाद में एडजेक्टिव आहे, एडजेक्टिव खां बाद में जेकॾहिं नाउन हुजे, असां अहिड़नि जेको आहे एडजेक्टिव्स खे जेको आहे एट्रीब्यूटिव एडजेक्टिव चवंदा आहियूं। एट्रीब्यूटिव एडजेक्टिव्स माना अहिड़ा एडजेक्टिव जेके पाण खां बाद में नाउन खणनि, असां उन्हनि खे चवंदा आहियूं एट्रीब्यूटिव एडजेक्टिव्स। ऐं असांजा को 3 जुमला अहिड़ा आहिनि जिन में जेको आहे एडजेक्टिव इस्तेमाल थियल आहे, लेकिन उन खां बाद में जेको आहे को नाउन इस्तेमाल न थियल आहे। त असां अहिड़नि जेको आहे एडजेक्टिव्स खे जेको आहे प्रीडिकेटिव एडजेक्टिव चवंदा आहियूं। हाणे जन एडजेक्टिव जे पुठियां नाउन अचे त असां उन्हनि एडजेक्टिव्स खे जेको आहे एट्रीब्यूटिव एडजेक्टिव चवंदा आहियूं। ऐं जन सिफ़तनि जे पुठियां नाउन न हुजे, असां उनखे प्रीडिकेटिव एडजेक्टिव चवंदा आहियूं। असां हिते जुमला ही इज अ टॉल मैन। हाणे जेके असां एडजेक्टिव खां बाद में जेको आहे नाउन लिखियो आहे, त हाणे हे जेको असांजो टॉल जेको असांजो एडजेक्टिव बणियो वञे उहो एट्रीब्यूटिव एडजेक्टिव बणियो वञे। ऐं हिते असां ॾिसो त ही इज फूलिश, इन फूलिश जेको आहे असां फूलिश खां बाद में को नाउन न आहे। जॾहिं नाउन न आहे त ज़ाहिर आहे असांखे सिफ़त जे अॻियां किथे बि जेको आहे असां आर्टिकल इस्तेमाल न कयो। हेॾे असां जेके जुमला ॾिसूं था त असांजे सभिनी जुमलनि में जेको आहे आर्टिकल इस्तेमाल थियल आहे ऐं जेको आहे
असांजे हर जुमले में जेको आहे एडजेक्टिव खां बाद में जेको आहे असांजो नाउन इस्तेमाल थियल आहे इन जे करे जेको आहे असां हिते सॉरी एतिरी सो असांजे हर हिकु जुमले में जेको आहे एडजेक्टिव आहे एडजेक्टिव खां बाद में जेको आहे नाउन इस्तेमाल थियल इन जे करे असांजो हर हिकु एडजेक्टिव खां अॻु में जेको आहे असां हाणे सॉरी ये जेका असांजा जंहिंखे चइजे खणी त प्लूरल में आहिनि इन जे करे असां जेको इन खां अॻु में एडजेक्टिव सॉरी आर्टिकल इस्तेमाल न कयो there is a little milk in jug त हाणे ॾिसो त उन खां बाद में जेका असांजा जुमला आहिनि हे आहे इसरार इज अ लेज़ी बॉय त हाणे लेज़ी खां बाद में बि असांजो नाउन इस्तेमाल कराए इन जे करे एट्रीब्यूटिव एडजेक्टिव आहे एट्रीब्यूटिव एडजेक्टिव जेकॾहिं हूंदो त उन खां अॻु में जेको आहे असां आर्टिकल ज़रूरु इस्तेमाल कंदासीं जेकॾहिं एट्रीब्यूटिव एडजेक्टिव खां बाद में असांजो सिंगुलर नाउन आहे या प्रोनाउन आहे त पोइ असां ए इस्तेमाल कंदा सॉरी जेकॾहिं सिंगुलर नाउन आहे असां उन खां अॻु में जेको आहे आर्टिकल एडजेक्टिव खां अॻु में एट्रीब्यूटिव एडजेक्टिव खां अॻु में जेको आहे असां ए इस्तेमाल कंदासीं जेकॾहिं एट्रीब्यूटिव एडजेक्टिव खां बाद में नाउन आहे पर उहो प्लूरल फॉर्म में आहे त पोइ असां उन जे पुठियां जेको आहे उन खां अॻु में जेको आहे असां आर्टिकल जेको आहे इस्तेमाल न कंदासीं जीअं असांजो हिते आहे हाणे ते आहे दे बॉट 4 एपल्स आई लाइक सिल्वर प्लेट्स हाणे ॾिसो त तव्हां जेको आहे एट्रीब्यूटिव एडजेक्टिव लेकिन इन खां बाद में जेको नाउन आयो आहे उहो प्लूरल आहे हिते बि असांजो जेको नाउन आहे उहो प्लूरल आहे इन जे करे असां जेको आहे जिते प्लूरल नाउन हूंदो एडजेक्टिव खां बाद में असां उन एडजेक्टिव खां अॻु में जेको आहे असां आर्टिकल न इस्तेमाल कंदासीं ऐं जंग जेको आहे ऐं जॾहिं जेको आहे जुमिलो एडजेक्टिव ते जेको आहे ख़तमु थी रहियो आहे त असां चई सघूं था त उन जुमिले में जेको एडजेक्टिव आहे उहो सब्जेक्ट कंप्लीमेंट जो कमु करे रहियो आहे वो जेको प्रीडिकेटिव असांजो एडजेक्टिव हूंदो उहो तक़रीबन जेको आहे असांजो ईअं सम्झो त सब्जेक्ट कंप्लीमेंट जो कमु करे रहियो हूंदो आहे ऐं जेको आहे प्रीडिकेटिव एडजेक्टिव में कॾहिं बि जेको आहे एडजेक्टिव खां अॻु में जेको आहे को बि जेको आहे आर्टिकल इस्तेमाल न थींदो जॾहिं त एट्रीब्यूटिव जेकॾहिं एडजेक्टिव आहे त उन खां अॻु में असां जेको आहे आर्टिकल जो इस्तेमाल कंदा जेकॾहिं उन खां बाद में जेको नाउन आहे उहो जेकॾहिं जेको आहे सिंगुलर आहे तॾहिं असां उन खां एडजेक्टिव खां अॻु में जेको आहे आर्टिकल इस्तेमाल कंदासीं जेकॾहिं जेको आहे उन एडजेक्टिव खां बाद में जेको एट्रीब्यूटिव एडजेक्टिव खां बाद में हिकिड़े नाउन आहे ऐं जेकॾहिं उहो प्लूरल फॉर्म में आहे त पोइ असां उन जेको आहे एट्रीब्यूटिव एडजेक्टिव खां अॻु में जेको आहे असां आर्टिकल जो इस्तेमाल न कंदासीं फर्स्ट को जेकॾहिं असां लिखियो आहे ही इज ए टाल में जेकॾहिं असांजो ए जेकॾहिं असां रिमूव करे सघूं था त असांजो जुमिलो जेको आहे उहो ग़लति थी वेंदो छाकाणि त असां जेको एट्रीब्यूटिव एडजेक्टिव आहे एट्रीब्यूटिव एडजेक्टिव खां बाद में नाउन हूंदो आहे ऐं नाउन जे करे जेको आहे असां आर्टिकल जेको आहे इस्तेमाल कंदासीं इन जे करे असांखे हिते जेको आहे ए आर जेको आहे इहो आर्टिकल जेको आहे इस्तेमाल करणो पवंदो त जेकॾहिं असांजे जुमिले में एडजेक्टिव आहे ऐं एडजेक्टिव खां बाद में जेकॾहिं नाउन बि आहे त पोइ उहो जेको एडजेक्टिव हूंदो असांजो एट्रीब्यूटिव एडजेक्टिव हूंदो ऐं उन एडजेक्टिव खां अॻु में असीं जेको आहे आर्टिकल जो इस्तेमाल कंदासीं जेकॾहिं नाउन असांजो सिंगुलर हूंदो ऐं उन खां बाद में जेकॾहिं असांजो जुमिलो जेको आहे एडजेक्टिव ते ख़तमु थी रहियो आहे त असांजो उहो जेको एडजेक्टिव हूंदो प्रीडिकेटिव एडजेक्टिव हूंदो ऐं असां उनखे सब्जेक्ट कंप्लीमेंट बि करे चई सघूं था जीअं आहे ही इज़ फुलिश फुलिश केरु आहे ही छा आहे फुलिश आहे माना इहो जेको सब्जेक्ट जो जेको आहे हिते माना पूरा करे थो पियो सब्जेक्ट खे जेको आहे उहो कंप्लीट ज़ाहिर करे थो पियो इन जे करे जेको तव्हांजो फुलिश आहे उहो असांजो सब्जेक्ट कंप्लीमेंट बि चई सघूं था उन खां बाद हारून इज़ सिंसियर जेकॾहिं हारून सिंसियर आहे सिंसियर खां बाद जेकॾहिं बॉय हुजे हा मेन हुजे हा स्टूडेंट हुजे हा त पोइ असां जेको आहे सिंसियर खां अॻु जेको आहे आर्टिकल इस्तेमालु कयूं आहे हिते बि जेकॾहिं दे आर सेल्फिश त हिते बि जेको असां सेल्फिश आहे इहो बि असांजो जेको आहे प्रीडिकेटिव एडजेक्टिव आहे जेको सब्जेक्ट कंप्लीमेंट जो कम बि करे रहियो आहे त असां जेको आहे अॼु जे लेक्चर में इहो पढ़ियो त हमेशह जेको आहे एडजेक्टिव जेको आहे नाउन या प्रोनाउन खां अॻु में प्रोनाउन सां गॾु इस्तेमालु थिए थो उनजी जेको आहे माना में जेको आहे वधारो करण जे लाइ माना उनजी जेको आहे क्वालिटी खे उनजी ख़ासियत खे जेको आहे बयानु करण जे लाइ उम्मीद आहे दोस्तों तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो जेके तव्हांखे असांजो लेक्चर पसंदि आयो लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो महिरबानी अस्सलाम वालेकुम।